अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन अत्यबित तय्यबीन व अतहरित ताहिरीन मिल अव्वलीन वल आखिरीन जद्दिल हसन वल हुसैन हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि इला यौमिद्दीन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। नून वल क़लमि वमा यस्तुरून मा अंत बिनिअमति रब्बिक बिमजनून व इन्न लक लअज्रन गैर ममनून व इन्नक लअला खुलुक़िन अज़ीम। सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लून अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबिय्यिना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। उलमाए किराम, मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गों ऐं भाइरो, रब्बुल आलमीन जल्ल जलालुहु जल्ल शानुहु शाला सां सभिनी खे मदीने वारे साईं जी सच्ची मोहब्बत ऐं इश्क अता फरमाए, दुनिया में ईमान सां रहाए, सोने हबीब जी ग़ुलामी सां रहाए, आखिरत में उन महबूब जी ज़ियारत शफ़ाअत ऐं शलपाड़ो नसीब फरमाए। अल्लाह जे पाक कलाम जा जे अल्फाज हिन फ़कीर तिलावत कया, इन मुबारक लफ्ज़न जे अंदर रब्बे दुल जलाल असांजे आका, असांजे मौला, असांजे रहबर, असांजे दिलुनि जे दिलबर, असांजे सुहिणे सरवर मदनी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तारीफ़ बयान फरमाई। तारीफ़ मदीने वारे साईं जी ऐं बयान करण वारो खुद खालिक अकबर। नचे व सुभान अल्लाह। रब्बे दुल जलाल पंहिंजे पाक कुरान जे अंदर मदीने वारे मीर जी जा बजा तारीफ तौसीफ वाखाण फरमाई है। हिन कुरानी अल्फाजन जे अंदर रब्बे दुल जलाल इरशाद फरमायो त नून वल क़लमि वमा यस्तुरून। नून हुरूफ मुक़त्तिआत मजा हिकड़ो हरफ आ। मुफस्सिर लिखंदा आहिनि त अल्लाह अअलम बिमुरादिही, इन जी मुराद ऐं मक़सद अल्लाह ॼाणे। इहे ग़ैबी राज़ आहिनि, खुदा ॼाणे या मुस्तफ़ा ॼाणे। अंग्रेजी में चवंदा आहिनि कोड वर्ड। कोड वर्ड ॻाल्हि पाण में तय थियल हुजे ॿिनि धुरियुनि जी, पोइ ॿियनि माण्हुनि जे साम्हूं जॾहिं ॻाल्हि कबी आहे त मुख़फ़िफ़ तौर हिकिड़ो कोड लफ़्ज़ इस्तेमालु कबो आहे, जे ॿिए खे ख़बर न पवंदी, हू चवण वारो चवंदो, ॿुधण वारो सम्झी वठंदो। ॻाल्हि सम्झव? चवण वारो चवंदो ऐं ॿुधण वारो सम्झी वठंदो त हिन जो मक़सदु छा आहे। हज़रत जिब्रील अमीन जॾहिं सोने हबीब जी खिदमत में हुरूफ मुक़त्तिआत खणी ईंदो हो,
जिब्रील जे ज़बान मां लफ्ज़ निकरंदा हा त मदीने वारा साईं फरमाइंदा अलिम तो मां जाना तो जिब्रील पे चवे काफ हा या हुजूर फरमान पे अलिम तो मां जाना तो मुझे खबर तो हजरत जिब्रील अर्ज कियो तो कैफ अलिम तो मालम आलम महबूब जे शे जी मुखे ही खबर ना है किए तवा के खबर पजी वई जेके कुरान मजीद जे अंदर हुरूफ मुकत्तियात हैं जे बकर सूरत जे आगाज में रब फरमायो अलिफ लाम मीम किथे रब फरमायो काफ किथे रब करीम फरमायो अलिफ लाम रा तिल्क आयातुल किताबिल मुबीन ये हुरूफ मुकत्तियात हैं इन्हन जो राज रब जाने या मदीने वारो साईं जाने उन राजन मझा हिकड़ो राज है नून हने चवण वारो रब जाने या जेते नाजुल थियो वो मदीने वारो ताजदार जाने मुफस्सिरन चयो उनन कुछ उन इसरारन के जेकी अर्रासिखीन फिल इल्म हुंदा हैं जिनके कुरान मजीद जे राजन इसरारन ते रब कुछ आगाही ऐं इल्म दींदो आ उनन कुछ मानाऊं बयान कयूं बाज मुफस्सिरन फरमायो त नून मजा मुराद है मस छा मुराद नून मजा मुराद है मस वल कलमे रब तो फरमाए त कसम है मुखे कलम जो अल्लाह कसम थो खणे अगते रब फरमायो वमा यस्तुरून ऐं कसम है उन लिखत जो जेकी लिखन था पो या लिखण वारन जो कसम या लिखत जो कसम जेका लिखी वई अल्लाह ताला जल्ल शानु कलम जो कसम खयो ऐं लिखण वारन जो कसम कयो ये कसम खणी गाल जी वजाहत पई थे कसम तदे खणबो आ जने गाल के वधिक वजन वठाइबो आ वजन वठाइबो आ त गाल जे ला कसम खणबो आ अल्लाह ताला जल्ल शानु जो हर कौल सच्चो गालायो रब जो हर कौल सच्चो आ वमन अस्दक मिनल्लाह कीला केरा जेको रब का वधीक सच्चो गालायण वारो हुजे रब जेकी कुछ चयो सो सच्चो ही हक ही बरहका सुभान अल्लाह न था जो बेली सच्ची बुधायो ज़बान हिते दवजा घर छड़े आया यो दादू वारा झेड़न जे ला त जवान आयो हाँ पराए पंजे झेड़े जे विच में कुड़ी काहे पवंदे बाकी सुभान अल्लाह चवण ते ज़बान न थी वरई भला सलात पढ़ त दिल ठरे सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या जियं त कुरान इंसानन के समझाइण जे ला नाज़िल थियो ऐं इंसानन जी ज़हनियत आहे जो जेका गाल कसम सा चई वने उन गाल ते वधीक यकीन ऐं वेसाह थींदो आ इंसानन के समझा रब्बे कायनात कुरान जे हिन लफ्ज़न में कलम जो कसम खयो
लिखत जो कसम खयो ए मुंजा मौला हेडा कसम खणी थो गाल केड़ी आ मतलब केड़ो आ मुंजा मालिक करीम चवण छा तो चाही जो हेडा तो कसम खया हिन रब तो फरमाए मा अंत बिनेमत रब्बिका बिमजनून ओ मुंजा महबूब मां रब कसम खणी तो चवा त तो जेड़ो दाना बियो को आहे ही कोन सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह रब कसम खया पर बयान छा कयई मुझे सुने महबूब जो शान बयान कयई महबूब जी रिफत बयान कयई दुश्मनन जेको एतराज कयो उन एतराज जो जवाब मुझे रब करीम कुरान में अता कयो मक्के में के दुश्मन चयो मदीने वाले साईं के चई त अंत मजनून मुझे महबूब के दिल में दुख थियो उन दुश्मन जेको तानो दिनो महबूब के दिल में सदमो पोतो मुझे रब फरमायो मुझा महबूब जे तोखे चयो आ तू जवाब न दे तुझे पारा तुझो रब इने के पाणे जवाब दींदो इन दुश्मन तो ते एतराज कयो आ दुश्मन तुझे शान के घटाइण जी कोशिश कई आ मां रब कसम खणी तो चवा पियो त मुझा महबूब जेका गाल हिन चई आ या कूड़ी मां रब तो चवा या सच्ची मां रब तो चवा त मां अंत बिनेमत रब्बिका ए मुझा महबूब तू पंजे रब जी नेमत जे सबबों बिनेमत रब्बिका तू जो रब ये न चई बिनेमत अल्लाह जी नेमत जे सबबा ये न चई रब समावात वल अर्द ये न चई त रब नास ये न चई बी के शे जी गाल न कई रब पंजी गाल कई पर निस्बत मदीने वारे जी जाना आई महबूब मां तुझो रब आया कौन समझे गाल हाँ चवे आसमान जो रब आया जमीन जो रब आया मां कायनात जो रब आया आहे या न उन जो शान इहो आहे या न पर मुझा दोस्तों मुहिब के पंजी हर गाल पंजे महबूब जी निस्बत सा चवण में मजो इंदो गाल तबे के रंग में भी बयान थी सकी थे पर रब करीम गाल पंजी कई निस्बत मदीने वारे जी जाना गई ओ महबूब मत जो रब आया बिनेमत रब्बिका ओ महबूब तू पंजे रब जी नेमत जे सबबा ओ मुझा महबूब मां कसम खणी तो चवा तो जेड़ो डाहो तो जेड़ो दाना तो जेड़ो अकुल वारो बियो को आहे ही कोन दुश्मन जी गाल जो तो इते जवाब अची वियो गाल दंग थी वई पर जडे मुहब्बत हुंदी आ त दिल चाहिंदी आ त यार जी तारीफ में लफ्ज घणा हुजन कौन समझो सुभान अल्लाह गाल तो दंग थी वई पर अगते रब अन्या भी वजाहत कई रब तो फरमाए व इन्ना लका ला अजरन गैर ममनून ओ मुझा महबूब तुझे लाए अणखुट अजुरा बी सब शे खोट में अची सके थी खुसूसन असा जो मुल्क दाहे खोट में
बिजली खुटी पई आ, पानी खुटो पियो आ, गैस खुटी पई आ, हर शे में खोट, पर मुझा महबूब तुझे शान में खोट आहे ही कान, तुझे अजर में खोट आहे ही कोन, छो त तोखे शान ॾियण वारो मां रब पाण आहियां। न मुझे खजाने में खोटा, न तुझे अजर में खोटा। चो सल्लल्लाहु अलैहि मोहब्बत सा चो सल्लल्लाहु अलैहि रसूल अल्लाह। गाल तो इते भी दंग थी वई, गाल पूरी थी वई, पर न न न महबूब जी सिफत के अञा अगते वधाइणो आ, दुनिया वारन के बुधाइणो आ त जंहिंखे मूं रब पंहिंजो महबूब बनायो आ उन मुझे महबूब जो शान चाही। चो सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि मोहब्बत साचो सल्लल्लाहु अलैहि रसूल अल्लाह। व इन्नक लअला खुलुकिन अज़ीम, ऐं बेशक तू ए मुझा महबूब तमाम वडे इखलाकन वारो आहीं। ओ मुझा सुन है को कसम वारी गाल थी हले पई, कसम जो जवाब दो हले पई। पेरी चई त तो जड़ो आकिल दाना बियो ना है, वरी फरमायई त तो जो जेको अजुरा सो अण खुटा, वरी फरमायई त ओ मुझा महबूब तू आला इखलाक वारो ही, खुलुकिन अज़ीम, आला खुल्क जो मालिक तो महबूब के मूं रब बनाए छड़ियो आ। पुट हेडे तवज्जो कयो, हुस्न बिन किस्मन जो हुंदो आ, घणन किस्मन जो हुंदो आ। हुस्न हिकड़ो हुंदो आ हुस्न ज़ाहिर, बियो हुस्न बातिन। हुस्न ज़ाहिर जिस्म जो हुस्न, ऐं हुस्न बातिन उन जे रूह जो हुस्न। हुस्न ज़ाहिर के सरबोआ हुस्न खल्क, छा सरबोआ, ऐं हुस्न बातिन के सरबोआ हुस्न खुल्क। हिकड़ो हुंदो आ हुस्न खल्क, बियो हुंदो आ हुस्न खुल्क, खे जे ज़बर सां ऐं खे जे पेश सां। हुस्न खल्क सरबोआ जिस्म जी बनावत में हुस्न हुजे। हाँ के मानू जो मिसाल गाल के समझाइण जे ला थोरो तवज्जो कयो, के मानू जो अखियूं वडियूं हुजन त इनके हुस्न न चइबो, परे को ॾिसी जे वादा दोॾिर थो अचे, छा चइबो। भला के मानू जो अखियूं सफ़ा नंढियूं हुजन इनके भी हुस्न न चइबो, छा चवंदा अदा चूचो थो अचे, ठीक है न। के मानू जो कद ड्रिघो हुजे चवंदा आहियो ड्रिघो थो अचे, वरी जे कद नंढड़ो हुजेसि चवंदा आहियो बिंदरो थो अचे, हुस्न न चइबो न। हुस्न छा खे सरबो, जो अख न वडी हुजे न नंढी हुजे, विचोली हुजे, यो हुस्न आ। कद न ड्रिघो हुजे न बिंदरो हुजे, विचोलो हुजे, यो हुस्न खल्का। नक वडो हुजेसि ड्रिघो हुजेसि कोन ठहंदो, परे खां चवंदा इहो नक ड्रिघो अची थो पियो। वरी जे नक नंढड़ो हुजेसि चवंदा इहो बीनो थो अचे।
इन्हें के भी हुस्न न सरवो पर जेकने नक कुंढो हुजे नक सुहणो हुजे नक जिस्म जे बनावत मुताबिक मोतदिल हुजे विच थरो हुजे त इनके हुस्न खल्क सरवो केंजा कन्न वडा हुजन चंदा यो फाड़ो तो असाजे सिंधी वारन जा इस्तलाही पंजा सुभान अल्लाह ओ मुझा प्री प्यारा हुस्न खल्क छाके सरबो आ जो कद पूरो हुजे अखियूं सोहणियूं हुजन बादामी अखियूं हुजन भिरूं न मिलियल हुजन न छिनल हुजन इए हुजन जे मस्जिद जा मेहराब सुभान अल्लाह मुझा दोस्तो दंद वड्डा न हुजन दंद नंढा न हुजन दंद छिट्रा न हुजन छिट्रा हुजन चंदा है दंदारी दंद पर जे दंद अगते पोते हुजन तभी ऐब आ ओ मुझा प्री प्यारा पर जे दंद एड़ा हुजन जे हीरन जो हार जड़ियल हुजे मोतियन जेड़ा सोहना दंद दंद में मिलियल हुजन पर थोड़ी थोड़ी विच में विथी हुजे जो गाल्हाए त उन जे गुफ्तगू में मेठाज पियो अचे त इनके हुस्न खल्क सरबो ही गाल सब समझाइण देला हाने जे मदीने वारे साईं जे हुस्न जी गाल कजे सुभान अल्लाह मुझे महबूब जू अखियूं मुबारक इए हुयूं जो न डिघियूं हुयूं न नंढियूं हुयूं बादाम मिसल सोहणियूं अखियूं हुयूं जेडी मल नेण खणी ॾिसंदा हा त आशिकन जा मन मोहे विझंदा हुया मुझे महबूब जा दंद मुबारक न अगते पोते हुया न छिट्रा हुया पर इए हुया जे हीरा मोती जड़ियल हुजन जेडी मल गाल्हाईंदा हुया त मुझे सोने नबी जे सामो वारा दंद मुबारक सनाया उलिया सामो वारा दंद मुबारक जेडी मल गाल्हाईंदा हुया उनन में थोड़ी सन्नी विथी हुंदी जेडी मल गुफ्तगू कंदा तो उन्हें मजा नूर निकरंदो हुयो महबूब जो पाक चेहरो न डिघो हुयो न सोढ़ो हुयो पर वणंदड़ हुयो न को चंद्र वांगुर गोल हुयो न सिज वांगुर तपश वारो हुयो पर एड़ो हुयो जो दिसण वारो दिसंदो रहे त उन जी दीद भर भी न हुई सुभान अल्लाह मुझे महबूब जो रंग मुझा दोस्तो रंग मुबारक मुझे महबूब जो न सफा अच्छो हुयो न गाढ़ो हुयो न गंदमी हुयो न कणक रंगो हुयो मुझे महबूब जो रंग जिस्म मुबारक जो जे चांदी चमकदार थींदी आ चांदी वांगुर चमकंदड़ उन में गुलाब जे गुल जी गाढ़ाण जी आमेज़श हुई एड़ो रंग केंजे बदन जो दुनिया में रब ठायो ही कोन जेड़ो मदीने वारे साईं जे जिस्म जे रंग के रब ठायो मुझो सुनो यार हजारन में मुझो सुनो यार हजारन में सरदार सुहे सरदारन में मुझो सुनो यार सुभान अल्लाह मुझे महबूब जा जुल्फ महबूब जा वार मुबारक कदे कन्नन जे पापड़ियुन ते हुंदा कदे कुल्हन तई लड़कियल हुंदा पर घुंडीदार गुंघराला हुंदा कदे कदे उए वार मुबारक हिय चेहरे जे अगियों ईंदा हुया त इए महसूस थींदो हो त जिए चोनी रात जो चंद्र ककरन मजा बाहर निकरी पे त जग रोशन थी वने
ओ मिली ककरन के हुई स्याह किथा आंदो कारी रात ऊंदा किथा मिलियो मुश्क अंबर के हुगाओ किथा ये वसफू सजण जे वारन में मुझो सुनो यार हजारन में सरदार सुए सरदारन में मुझो सुनो यार। सुभान अल्लाह जेरी मल मुझे महबूब जो पेशानी मुबारक नचई सुभान अल्लाह हाय 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 सुभान अल्लाह जेरी मल ऊंदा ही रात में पेशानी मुबारक जाहिर थींदी हुई त घर ऊंदा रोशन थी वींदा हुया उजालन में बदल जी वींदियूं हुयूं जे घर में महबूब ईंदा हुया त बत्ती बारण जी जरूरत न पौंदी हुई। तफसीर मजहरी खण अल्लामा काजी सनाउल्लाह पानीपती वारे लिखियो अम्मा हम हलीमा साइण फरमायो त जरे महबूब के खणी पंहिंजे घर आयस त कदे भी मुखे बत्ती बारण जी जरूरत ही न पई। सुभान अल्लाह अम्मा आयशा सिद्दीका साइण हुजरे में बैठी आ सुई मुबारक किरी पई हथो राड़ियों दे पई ओच तो हुजूर अची विया आयशा छाती करी या रसूल अल्लाह सुई गुम थी वई गोलियां थी ऊंदे में नजर नथी अचे महबूब जी पेशानी मुबारक जाहिर थी महबूब मुस्कुराया दंद मुबारक जाहिर थिया त आयशा सिद्दीका जो ऊंदा हो हुजरो रोशन थी वियो रोशनी भी एड़ी जो अम्मा साइण सुई त गोले लधी पर सुई में सगो भी दाखिल करे वरतो या न ठारी सुभान अल्लाह चाहिए। हाँ अल्लाह ॾिने के भी शौक़ लगो पिया गज़ल पढ़ण जो पर इन जो एकड़ो शेर मां तो बुधाए बाड़ हिन जी कोन पूरी थींदी पर शेर हिन जो मां एकड़ो बुधाया थो चो सल्लल्लाहु अलैहि या मुझे महबूब के डिठो जे कवारिया मुझे महबूब के डिठो जे कवारिया तड़पंदो सोई सजण लाई उम्र सारिया मुझे महबूब के डिठो जे कवारिया थियो न पैदा थींदो मुझे करीमन जेड़ो थियो न पैदा थींदो मुझे हबीबल जेड़ो जंहिंजे अगियां भी कई चंद्र शर्म सारिया। सुभान अल्लाह सुभान अल्लाह जे हिक भेरो डिठो दिल फुराई बैठो नजरान में निर्मल के दिल पाजी दई आयु से हाँ ओ दादू अरा या हिकड़ी गाल खणी मन जिस्म तुझो दादू हुजे दिल तुझी मदीने हुजे या गाल वणे थी कंहिंखे वणे थी नजरान में निर्मल के दिल पंहिंजी दई आयु से मां पिरत में प्रियन जो परवानो हा परवानो रोक्यो न मुखे रोक्यो दीवानो हा दीवानो रोक्यो न मुखे रोक्यो न मुखे
के दीवानो दीवानो महबूब मोहम्मद जो मस्तानो मस्तानो। सुभान अल्लाह। ही मुझे महबूब जो हुस्ने खल्का छा गला तो न ॾिठो आ पर पुछो हज़रत अनस रज़ी अल्लाह ताला अन्हु खां जे मुझे लजपाल नबी के अखियुनि सां ॾिठो। हज़रत अनस तो फरमाए त मूं पंहिंजी ज़िंदगी में को बि पट्टू रेशम एड़ो नरम को न ॾिठो जेड़ा मदीने वारे साईं जा हथ नरम हुया। हाय हाय हाय। हज़रत अनस तो फरमाए तो हिय जेको हथ मिलायम न इए पियो महसूस कया त एड़ो रेशम नरम ना है, एड़ो पट्टू नरम ना है, एड़ो हरीर नरम ना है जेड़ी महबूब जी तरी मुबारक नरम। पर जे हिकड़ो भेरो हथ मिलायो त 3 ॾींहं उन जे हथ मां मुश्क जी खुशबू न वेंदी हुई। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। 3 ॾींहं तई उन जे हथ मां मुश्क जी खुशबू ईंदी हुई। नंढड़ा नंढड़ा बार मदीने जा ईंदा हा, बारड़ा नंढड़ा ईंदा हा त महबूब उन जे मथन ते हथ फेराईंदा। उहे बारड़ा जो घर मोटी वेंदा हा न, बारड़ा जो घर मोटी वेंदा हा त घर सॼो सुरहो थी वेंदो। अबे अमड़ खे ख़बर पवंदी त जो मुंहिंजो बच्चो मोहम्मद करीम वटों थी आयो। सुभान अल्लाह। ऐं बचड़नि सां त मुंहिंजे सुहिणे जी वॾी बाझ हुई, शफ़क़त हुई वॾी। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हिय जेडी मल मदीने जी घिट्टी में गुजरंदा हा को नंढड़ो बारड़ो ईंदो त उनखे भाकुर पाईंदा, खणी पंहिंजे सीने सां लाईंदा, उन जा गल चुमंदा हुया। ऐं जंहिंखे मथे ते हथ फेरायूं त 100 साल उमिरि थी वञेसि पर वारो अछो न थिएसि। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। वाह वाह मुझा महबूब तुझो शान। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। सुभान अल्लाह। उहा शफ़क़त बचड़न सां अज भी मदीने वारे साईं जी, अज भी मदीना मुनव्वरा जे अंदर हाजी अलहरीना साहब ई गाल बुधण जी आ। मदीना मुनव्वरा जी तारीख ते मु किताब पे लिखियो मदीनतुल मुस्तफा। पो मदीने जी हर घिट्टी घुमियम, हर घिट्टी में वियुस, हर पाड़े में वियुस, ऐं उतों जा हालात वनी ॾिसी वायसी तस्वीरूं भी कढियम ऐं उहे हालात भी गॾु कयम। अजीब अजीब आदतूं मदीने वारनि जूं मूंखे नज़र आयूं, अजीब अजीब ॻाल्हियूं ॿुधण में आयूं। जे असां के पुराना पोड़ा पोड़ा मदीने शरीफ जा माण्हू उहे पिया चवनि असां के जॾहिं का तंगी थींदी आहे न, घर वारा चवंदा आहिनि त घर में अॼु अटो कोन्हे। हाणे सी अरब ताजिर आहिनि, किरोड़ अरबपति आहिनि, पर उहो दौर बि हुयो मिसकीनी वारो। जे मदीने जे माण्हुनि जी आदत हुई जेॾी महिल का घर में चवंदा अॼु घर में अटो न आहे, अॼु तंगी आहे, अॼु मिसकीनी आहे, त पोइ घर वारनि खे चवंदा त घबरायो न, हसन हुसैन जे नाने ॾे वञा थो, जंहिंजो पाड़ो वठियूं वेठो हुया, उन सुहिणे ॾे वञा थो, ख़ाली कोन छॾींदो। पोइ चए वञूं मस्जिद नबवी में अची सलाम महबूब ते मवाज शरीफ ते सलाम करे मोटो को न को रस्तो खुली पड़ो। वरी कॾहिं कॾहिं मदीने शरीफ जा माण्हू पंहिंजे ॿारनि ते कावड़ थींदी आहे न, का कावड़ गुस्सो थींदो आहे, असां बि पंहिंजे ॿारनि ते कावड़ बाहूं। पोइ कावड़ में धमकी ॾिबी आहे, निकिर मुंहिंजे घर में जा, हलियो वञ छोरा, हलियो वञ मुंहिंजे घर मां। पर मदीने जा ॿारड़ा पंहिंजे बचड़नि खे धमकी कहिड़ी ॾींदा हा, छा चवंदा हा, रो इजलिस इन द जद्दिल हसन वल हुसैन, निकुर वञ हसन हुसैन जे नाने वटि वञी वे, मुझे घर मां निकुर वञ हसन हुसैन जे नाने वटि वञी वे।
हाय हाय केडी सोनी धमकी आ, केडी प्यार भरी धमकी आ। तो मुझे घर में निकर वञ हसन हुसैन जे नाने वट वञी वे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मुझा दोस्तों हजरत अनस रजी अल्लाह तआला अन्हु तो फरमाए तो महबूब जे घिट्टी मां गुजरी वींदा हा तो 3 ॾींहनि ताईं उन घिट्टी मां खुशबू ही खत्म न थींदी हुई। हे महबूब जो हुस्न खल्का। हाँ सुभान अल्लाह। कदे मख बदन ते न वेठी, बदन जो सायो जमीन ते न पियो। हे हुस्न खल्का। बाहर निकरंदा त ककर मथो सायो कंदो हो। हे हुस्न खल्का। महबूब जे जिस्म जेड़ो पूरी कायनात में केंजो एड़ो हसीन जिस्म ना है जेड़ो अल्लाह ताला पंजे महबूब जे जिस्म के सोनो टा। हाँ इहो आहे हुस्न ज़ाहिर। बियो वरी हुंदो आ हुस्न बातिन जेके हुस्न खुल्क सडबो आ। छा सडबो आ? हुस्न खुल्क यानी अंदर जेके इंसान जूं आदतूं हन, अतवार हन, उथण वेहणा, गाल्हाइण ॿोल्हाइणा, उहो जेकॾहिं सुठो हुजे, सुहिणो हुजे त इनखे वरी सॾिबो आहे हुस्न खुल्क। जे जिस्म जी ॻाल्हि ॿुधई, कद डिघो हुजे त बि हुस्न नाहे, कद बिदरो हुजे त बि हुस्न नाहे, पर जे कद पूरो दरमियानो हुजे त इहो छा आहे? हुस्न खल्का। इन तरह सां जेकॾहिं हिकिड़े माण्हू में सफ़ा सख्ती हुजे, सफ़ा सख्त हुजे, चवंदा दादा कावड़ील माण्हू आहे, पक्को माण्हू आहे, पत्थर आहे साईं, पत्थर आहे। मिसाल ईअं दादा पत्थर आहे फलाणो माण्हू, इहो बि हुस्न न चइबो। पर हिकिड़ो माण्हू सफ़ा नरम आहे, पियो को घटि वधि ॻाल्हाएसि, को बि पुछो ॾियसि त बि कुझु ई न, चवंदा अदा इन में त वधीक मां नथो चवां। हाँ इहो बि हुस्न न चइबो। जेकॾहिं तबियत में घणी सख्ती हुजे त बि हुस्न नाहे, तबियत में घणी नरमी हुजे त बि हुस्न नाहे। जेकॾहिं गुफ्तगू में घणी सख्ती हुजे त बि हुस्न नाहे, गुफ्तगू में घणी नरमी हुजे त बि हुस्न नाहे। पर जेकॾहिं गुफ्तगू वणंदड़ हुजे, जो ॻाल्हाए त अहिड़ो मिठो, अहिड़ो नरम, अहिड़ो वणंदड़ ॻाल्हाए जो ॿुधण वारे खे थक ई न थिए। हाँ चवंदा आहिनि त हिकिड़नि जा वेण बि विरूह कन जा खिलण भी ख्वारी, कन जो खिलण भी ख्वारी, कन जो रोअण भी राहत। हाँ हिकड़ा मानू ॻाल्हाईंदा त कन पिया खुरड़ींदा, कन पिया रहड़ींदा, चवंदा ॿुधण वारो चवंदा खुदा करे बस करे त जान छुटे। अब हाओ न हिकड़ा मानू ॻाल्हाइण जा दुरुस्त हूंदा आहिनि, सख्त हूंदा आहिनि। मानू सामो वींदे पियो लवाईंदो यार वञास तो, पर हाणे खुदा करे को लफ्ज़ चङो ॻाल्हाए, खुदा करे का पटकी बचाए अचा। समझो था? खास करे वडेरा ऑफिसर, कुर्सियुनि ते वेहण वारा, ओ खुदा जा बाना कुछ नरमी पैदा कर, खुदा जे बानहन ते बाझ पैदा कर। हाँ ओ मुझा प्री प्यारा त इने के भी हुस्न खुल्क न सरबो। हुस्न खुल्क छा के सरबो? जो ॻाल्हाए त ॻाल्हाइण ईअं हुजे ॼणो हीरा मोती पोयल हार हुजे। लफ्ज़ लफ्ज़ जुदा हर को पियो समझी, इने के सरबो आ हुस्न खुल्क। ॻाल्हाइण अहिड़ो मिठो, नरम, वणंदड़, अण थकाईंदड़ ॻाल्हाइण हुजेसि, इन खे छा सरबो? हुस्न खुल्क। हाणे अचो ही त मिसाल ॾिनुमि ॻाल्हि खे सम्झाइण जे लाइ, पर जेकॾहिं मुंहिंजे दिलबर नबी जे हुस्न खुल्क जी ॻाल्हि कजे, मदीने वारे जे
मदीने वारे साईं जे हुस्ने खुल्क दी गाल कजे त बस गाल दंग थी वई जो अल्लाह ताला कसम खणी गाल इया तो करे व इन्नक लअला खुलुकिन अज़ीम। ओ मुझा महबूब कलम जो कसम लिखत जो कसम त तुझो खुल्क तमाम वडो जने कुरान में रब जे खुल्क के खुल्क अजीम करार दे त पो तू छातो समझी त उन्हें महबूब जो हुस्न खुल्क केडो सोनो हुंदो। सुभान अल्लाह। हजरत अनस रजी अल्लाह ताला नो तिरमिजी शरीफ में हदीसा फरमाए तो 10 साल मदीने वारे जी खिदमत में रहियोस। घणा साल? 10 साल नौकरी में हाजिरी में रहियोस पर कदे बे मुखे झिणकियों न छिड़प न दिनो। अनस हिय छो कई दड़को न दिनो। जे करे मुको गलती थी पौंदी त पण फरमाइंदा त अल्लाह जी तकदीर इए हुई। सुभान अल्लाह। हजरत अनस का ही रिवायत था फरमाए तो कान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अजवदुन्नास व अशजउन्नास। मदीने वारो साईं सभनी इंसानन में सभनी का वधीक सखी हुयो। चाहो सभनी का वधीक सखी हुयो ऐं सभनी का वधीक मदीने वारो साईं बहादुर हुयो। सभनी का वधीक बहादुर हो। जेकॾहिं मानू में बहादुरी हुजे त इहो इन जो हुस्ने खुल्क बहादुर हुजे। जेकॾहिं इंसान जे अंदर सखावत हुजे त इहो हुस्ने खुल्क। नरमी हुजे त इहो हुस्ने खुल्क। ओ मुझा पिरी प्यारा जेकॾहिं इंसान में बर्दाश्त हुजे सब्र हुजे तहम्मुल हुजे बुर्दबारी हुजे त ये हुस्ने खुल्क आहिनि। ऐं मदीने वारे साईं जे ला रब तो फरमाए त महबूब सभनी का वधीक आला खुल्क़ात तो मोहम्मद करीम जो। हाँ एड़ो खुल्क जो जहान में एड़ो को मिसाल ही न थो मिले जेड़ो मदीने वारे साईं जो खुल्क सो। हाँ दुश्मन गारियों ॾियन घट वध ॻाल्हाइनि नाशाइस्ता लफ्ज़ चवन पर मदीने वारो साईं सब्र करे। दुश्मन पत्थर हणन मदीने वारो दुआ दी। हाँ ओ दादू वारा जरा महबूब जे हुस्ने खुल्क के ॾिसो वरी पंहिंजे गिरेबान में भी थोड़ी नजर फेराए। हाँ फकीर साहब हिकिड़ो सो को माण्हू आयो से इम्तिहान वठण ॾिसां त कहिड़े फकीर केतिरे पाणी में आहे। फकीर जंग में झूपड़े में वेठो पियो अला अला करे। फकीर साहब मूंखे बाहि ॿारणी आहे टांडो खपे। बाबा टांडो मूं वटि कोन्हे। चईसीं न न महिरबानी कयो मूंखे टांडो ज़रूरु ॾियो त मां बाहि ॿारींदुसि। बाबा चयो मां त मूं वटि आहे कोन। न साईं महिरबानी कयो ॾियो मूंखे ज़रूरु। अरे बाबा चवां थो त मूं वटि आहे ई कोन। ॾिस आहे नज़र अचे थो। साईं ईअं न कयो अलाह वारा सखी हूंदा आहिनि महिरबानी कयो मूंखे टांडो ज़रूरु ॾियो मां बाहि ॿारींदुसि। अरे अहिड़ा तो पाथर हणाए भेड़ा तोखे चवां थो त कोन्हे। चईसीं दूहो दुखियो आहे ऐं खई मोचड़ो भेड़ा अहिड़ा तूं पाथर हणाए तूं मूंखे फ़कीर माण्हू खे तंग करण आई। चईसीं हाणे बाहि भरी वई आहे। हाणे बाहि ख़ूब भरी वई आहे सही थोरो टांडड़ो मूंखे बि ॾियो। अदा फ़कीर त आहियूं अल्हम्दुलिल्लाह पर बाहियूं बि भरियूं पियूं आहिनि। इल्म बि पढ़िया अथऊं मौलवी बि थिया आहियूं पर बाहियूं बि भरियूं पियूं आहिनि अंदरि। हाँ सुभान अल्लाह। हाँ इल्म पढ़ण फकीर बणजण
बी गाला ऐ सोने हबीब जे इखलाक वारी सुन्नत अपनाइण बी गाला। हाँ इल्म तो वहाँ भी पढ़ियूं वेठा है न, तसव्वुफ जी दावा तो हू भी कयूं वेठा है न, तसव्वुफ जी दावा करण वारा तो हू भी वेठा है न जेके चढ़ा गिछीअ में नमाज जो सजदो न ॾियनि, चवनि था असां बि नफ्स कुशी था कयूं। इने के तसव्वुफ न सरबो आ, इने के इल्म न सरबो आ, इने के मारिफत न सरबो आ, इने के ज़ाहिरी इल्म हुजे या बातनी तसव्वुफ हुजे, असां जे लाइ आइडियल ज़िंदगी आ त मदीने वारे साईं जी ज़िंदगी आ। मुझे महबूब जो तरीको दिस ओ दादू वारा, मुझे सोने हबीब जे तरीके के अपनाए, महबूब जे सुन्नत ते अमल कर। साईं फरमाता इन्नमा बुइस्तु लिउतम्मिम मकारिमिल अखलाक, मु मोहम्मद करीम के रब हिन जे ला मोकलियो आ त आला इखलाकन जा दर्जा मुकम्मिल कया, दुनिया वारन के इखलाक सेखारण जे ला मदीने वारो साईं दुनिया वारन के इखलाक सेखारण आयो। केड़ो इखलाक सेखारियई, ओ जेकी संग दिल हुया, जेकी न्याणियुन के जेरे पूरींदा हुया मदीने वारे मीर, उन्हन के एड़ो त बात जई शफकत जो हथ घुमायो जो अज उहे हिक बे जे लाए सिर कुर्बान करण जे लाए तैयार थी विया। अल्लाह जो कुरान तो फरमाए वज़कुरू निअमतल्लाहि अलैकुम इज़ कुंतुम आदा फअल्लफ़ बैन कुलूबिकुम फअस्बहतुम बिनिअमतिही इख़वाना। रब जी उन नेमत जो जिक्र कयो, अल्लाह जी उन नेमत के याद कयो जने तवा हिक बे जा दुश्मन हुयो, पो उहा मुजी नेमत तवा दे आई, तवा जो दुश्मनियों खत्म करे, तवा के हिक बे जो भाव बनाए छजे, हिक बे जो भाव बनाए छजे। उहा नेमत केड़ी, मदीने वारो साईं महबूब जो आया तो हुनन जे दिलन जा बुग़्ज़, कीना, कुदूरतूं, अदावतूं, झगड़ा, इख्तिलाफ खत्म करे उन्हन के हिक बे जो भाई बनाई छॾे। हाँ अज जरूरत है इन गाल जी, ए सुन्नियो अज जरूरत है इन गाल जी त पंहिंजे सिफ़ुन में इत्तेहाद पैदा कयो वञे, हिक बे में मुहब्बतूं पैदा कयूं वञन, ये कुदूरतुन जा बिज कढी मुहब्बतुन जा बिज छटिया वञन। वदा इहो तरीको इहो नहीं जेको अज तो अपनायो आ, मदीने वाले साईं जो तरीको इहो नहीं। को हक जी गाल चवे थो त हक के मञण इहो भी मदीने वाले साईं जो सेखारियल रस्तो आ। हक जी गाल के मञजे, जिद न कजे, जिद करण सुन्नी जो कम ना है, जिद्दी तो हो हुंदा है। जिद्दी हुआ थुर हुंदी आ, आले सुन्नत में जिद न हुंदो आ। जने हक जी गाल कनन ते पहुचे त हक के मञण समेना व अताना, बुधोसी कबूल कयोसी मञोसी, हक वारी गाल ते अमल कर, हे सुन्नियुन जो तुर्रे इम्तियाज हुंदो आ। अज दुखा जेको असांजे सुन्नियुन जो हाल थियो आ, अज बद मजहब जोर वठंदा था वञन, बद मजहब सिर ते चढ़ी विया आहिनि ऐं असां अज पंहिंजे जुंडन हिक ॿिए जे पटण में पूरा आहियूं। हाँ ओ खुदा जा बाना, कुछ खुदा जो खौफ रखो। हाँ असां में वरी कई तफरीकूं थी वियूं आहिनि। तव्हां ॾिसो न, खैबर खां वठी कराची ताईं वहाबिन जो हिकिड़ो झंडो आहे ऐं सुन्नियुनि जा गण त झंडा घणा आहिनि। असां में वरी तफरीकूं ॿियूं बि आहिनि। हे अदा फलाणे जो मुरीद, हे फलाणे जो मुरीद, हो चवंदो मुंहिंजो पीर ज़ोर, हो चवंदो मुंहिंजो पीर ज़ोर। हेॾे काछे में वियासीं, उते ॻाल्हि पिया कनि त मियां नसीर मोहम्मद रहमतुल्लाह अलैह
मियाँ नसीर मोहम्मद जो मुरीद हुजे हिकिड़ो मशहूरी बियो वरी फ़कीर पियो सराए मां पीर गफ़ारी जो मुरीद आहियां आखे मेडा पीर ज़ोर है मियाँ ज़ोर है से हो वरी जे न से मेडा पीर गफ़ारी गफ़ारी है आखे भला इवे पे करेंदे हूँ जो आजमाज पे करेंदे हूँ तू अपनी खत्ती भी घत बाह विच मैं अपनी लोई भी घतेंदा जे तेडा पीर जोर होसी तो तेडी बच वेसी जे मेडा जोर होसी तो मेडी खती बच वेसी से कोड़ के दिनो बाहे हाने उन जी खती मियां साईं वारी है मुरीद जी खती हुजे 1000 रुपए जी हिन जी लोई हुजे टुंग टुंग फाटल जे हाने तुजो पीर जोर होजे मुजो पीर जोर सही बाहे दिनो जे तू भी विच पाजी खती ए मां भी लोई तो विचा सही विधो जो तो बिनी जी सड़ी हुन जी खती सड़ी वई हुन जी लोई सड़ी आखे यार अस मेडा पीर भी कामिल तेडा पीर भी कामिल असा बड़ा कलामो कितो से ते पीर बिना दे भले असा अपना नुकसान आप कितो से हाने भेट लगी पिया हो चे मुझो पीर जोर हो चे मुझो पीर जोर अरे पीर जेके सुन्नी हिन या रसूल अल्लाह चवण वारा सब असांजे अखियुनि जो नूर सब असांजे सिर जो ताज अहले सुन्नत जो हर पीर हर मशाइख हर शेख तरीक़त अहले सुन्नत या रसूल अल्लाह चवण वारो चवत असांजो साईं आ असांजो साईं आ तफरीक न पैदा कयो हाने अदा हे पंजो आहे साईं मशहूरी साहब वारी जमात जो जलसो आहे इन में मां न वेंदुस हे करमिन जो जलसो आहे इन में मां न वेंदुस हे साईं किबला साईं सैयद आशिक अली शाह जी जमात जो जलसो आहे इन में मां न वेंदुस अरे जे स्टेज ते सब गडजी वेहन तो दुश्मनन जा ह्यांव न सड़न कादरी नक्शबंदी सहरवर्दी चिश्ती शाजली कलंदरी सब हिकड़ी स्टेज ते वेठा हुजन हिकड़े जलसे में या रसूल अल्लाह चवण वारा सब गड हुजन किए तो पाई या ठरे या न ठरे मोमिनन जो या ठरे हुनन जो या ओ मुनकिर मदनीय जा ओ तू कच्छ में कुरान खणी तू कच्छ में कुरान खणी तू कच्छ में कुरान खणी एडा कूड़ा कसम न खणो ओ मुनकिर मदनीय जा हाणे एडो मगज़ न हणो यारी का यको रोकी खणी कांग हिलाल कयई यारी का यको रोकी खणी कांग हिलाल कयई चवी खैर खां कीन घुरो पर पिनण में तू हणु खणो चवी खैर खां कीन घुरो पर पिनण में तू हणु खणो शाम जो हिकिड़ी फोन आई चई मूं ते वहा भी सभई गड्या है न चवन दादा इने के अंदर कयो जेल में अरे छो चे केडी मल साईं मुफ्ती अब्दुल रहीम जो जलसो तो कराए केडी मल अल्लामा दाहिरी जो जलसो तो कराए केडी मल दिलबर साईं जो जलसो तो कराए असा जा मानू जेके ने देवबंदी से वरी बरेलवी थींदा था जैसे मुते सजी फोर्स कड़ी आया तो विचोस इने के जेल में जो है असांजे मजहब वारा मानू फिटाइंदो तो वने मुझो बाबा घबराए न असी सब तो सा गड्डो आयूं तो ते आंगुर खणदा इंशाअल्लाह वो हथ ही गड न हुंदो ओ सुन्नी पाण में इत्तेहाद पैदा कयो मोहब्बत पैदा कयो मुझा पिरी प्यारा हाने खुतबे जे मसले के अचे जो वरतो थन अञा मौली साहबन जी दिल न थी ठरे
खुदा जा बाना 125 आलिमन जी फतवा जारी थी चुकी है। 125 आलिम सुन्नी आई आशिके रसूल आई महबूब जी मोहब्बत जी दावा करने वारो आई। लफ्ज़ त ॾिसो केड़ा है असा के हजरत अल्लामा गुलाम रसूल जतोई रहमतुल्लाह अलैह न उन सा इख्तिलाफ आ न के बे आलिम सा इख्तिलाफ आ। सुन्नी आलिम के सा भी इख्तिलाफ ना है, इख्तिलाफ आ लफ्ज़न सा। हजरत आदम के सरे मोगो तड़जी वियो बेफरमान, ये लफ्ज़ सुठा है बुधायो तो सही ना, ये लफ्ज़ सुठा है। मलाइक डमर जा डिंगा बेशरम, ये लफ्ज़ सुठा है। हक जी गाल फतवा उलमा जी जारी थी चुकी है। हेतरन सिंध जा चोटी जा आलिम उन्हनि जने फतवा जारी कई है। मां हिकड़ो फकीर त न आहियां, मूंखे गारियूं ॾे भली 10 गारियूं ॾे 100 गारियूं ॾे 8 पन्ना लिखिया अथई 20 पन्ना लिखो, मुंहिंजे तरफ़ां तोखे माफ़ी है। न को तोखे मां जवाब ॾींदुसि न को बदलो वठंदुसि, वरी बि जे मिले त हथ जोड़ींदो मां अॻियों। मूंखे तोसां को बि इख्तिलाफ़ न आहे। हाँ इल्मी जवाब दे, गारियूं न दे, इल्मी जवाब दे। जे मां गलत आया तू साबित कर त हजरत आदम के मोगो चवण जायज़ आ। कुरान मुताबिक हदीस मुताबिक हजरत आदम के मोगो सडण जायज़ आ। दलील दे, मुखे भी मञाए 100 आलमन के भी मञाए, पो असां पंहिंजी ॻाल्हि तो तू कणदासीं। तू दलील दे, तू साबित कर त मलाइकन के बेशरम सडण जायज़ आ। ये लफ्ज़ सही है, दलील दे न। बाकी गार ॾियण यो को सुन्नियुनि जो कम त कोने। हुस्ने इखलाक जेको मदीने वारे साईं सेखारियो, जंहिंजी तालीम उतम्मिम बा मकारिमिल अखलाक जे लाइ मदीने वारा साईं आया, उहो मकारिम इखलाक इहो त न आहे जेको असां अॼु हथ कयो आहे। ओ मुसलमान, ओ मुझा सुन्नी भा, पाण में मोहब्बत रखो, इख्तिलाफ खत्म कयो। ॾिसो त सही त दुनिया किथे वञी पहुती आहे। एॾो जेको सैलाब उथियो आहे, तूफान जेको उथियो आहे, अल्लाह शल रहम करे। मुझा दोस्तो त महबूब जा मोहब्बत रखण वारा या रसूल अल्लाह चवण वारा सभु हिकु। भला उन जो हिकिड़ो अमली मुज़ाहिरो कंदो, मुज़ाहिरो कंदो कियां? सब हथ हथन में मिलायो, एक बे सां पासे वारे सां हथ मिलायो, पासे वारे सां हथ मिलायो, मथे हथ गवा मूवी वाला भर सभिनी के सब हथ हथ में मिलायो। साईं तव्हां केजा मुरीद आहियो? साईं सैयद आशिक अली शाह जीलानी मदज़िलो लाली जे मुरीद हथ में मुंहिंजो हथ आहे। ऐं बे पासे ॾऊं हज़रत साईं क़िबला मशहूरी साहब रहमतुल्लाह अलैह जो हे पुराणो झूनड़ो फ़कीर, हथ हथनि में आहिनि। असीं सभु हिकु आहियूं, आहे या ॻाल्हि क़बूल? पर ईअं न कजो जो हितां उथो त वरी को सोहना इखलाक पैदा कयो, बर्दाश्त पैदा कयो, सब्र पैदा कयो, मदीने वारे साईं जे तरीके ते हलण सिखो, महबूब जी सुन्नत शरीयत वारी राह ते हलंदे खुदा जो कसम रब तुंहिंजा ॿिन्ही जहाननि में बेड़ा पार करे छॾे। सुभान अल्लाह। हाँ ओ मुंहिंजा महबूब मदीने वारा तोखे इन जे लाइ मोकिलियो थम त तू दुनिया वारनि खे वञी सोहना इखलाक सेखा। हाँ महबूब जे कहिड़ा इखलाक सेखारिया जो दुश्मन आया तब मुंहिंजे लजपाल नबी उन्हनि जा ऐब न खोलिया। दुश्मन आया मुझे महबूब उन्हनि सां बि मरवत ऐं मेहरबानी शफ़क़त ऐं इनायत फरमाई। हाँ पो महबूब जो तरीक़ो वणे थो, कंहिंखे कंहिंखे वणे थो। सोने नबी जो तरीक़ो क़बूल आहे, क़बूल आहे। हाँ पो हे जेके वरी असां में कई खोटियूं ऐं कई बिदतूं, हिकिड़ा सिगरेट जा शौक़ीन तव्हां में तो कोन हूंदा, अल्लाह बचाईंदो। सिगरेटनि ते हिकिड़ो नंढो शेर लिखियो अथम, ॿुधायां। सिगरेट पीअण वारा ॿिए जो छा थो बिगाड़ी, सिगरेट पीअण वारा
बे जो छा तो बिगाड़ी सीनो बि पंहिंजो साड़ी पैसा बि पंहिंजा साड़ी ओ चेहरो चंद्र जेड़ो बारी बनायो तुझो दूहे अंदर छो उनके कारो करे तो काढ़ी पैसा बि पंहिंजा साड़ी सीनो बि पंहिंजो साड़ी हिकिड़ो वाइदो कंदो हाँ हिकिड़ो वाइदो कंदो हाँ कर कर मुल्ला सां वाइदो सिगरेट खे छॾण जो खुशहाल शाल हूंदे या दुआ दे खुशहाल शाल हूंदे वाइदो पंहिंजो जे पाड़ी हिकिड़ा वरी सिगरेट छुटो वरी 2100 जी पुड़ी 2100 जी पुड़ी चवंदा आहिनि पुड़ी ॻाल्हि सम्झो था न हाँ न चुरेस खुड़ी खाए पुड़ी बाबा वञो मुड़ी इन पुड़ी खां वञो मुड़ी समझो था हिकिड़ा हुक्के जा शौक़ीन हिकिड़ा सिगरेट जा हिकिड़ा वरी चिल्म हिकिड़ो मवाली पियो मूंखे चईंसी तहां बि ज़िक्र कंदा आहियो मुंहिंजी चिल्म बि ज़िक्र थी करे अरे कीअं थी ज़िक्र करे चई चवे थी रब 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 बुड़ बुड़ जेका करे थी या चवे थी रब 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 न मुजादा ये बुरियों आदतों छड़ महबूब जी सुन्नत हल शरीयत अमल कर नशो न वापराय भंग न वापराय चरस न वापराय बुरी संगत के छड़ जिते या बुरी सलाह मिले बुरन यारन सा वेही को सिगरेट जो मवाली थी वियो को हीरोइन जो मवाली थी वियो को चरस जो मवाली थी वियो या सब बुरी सोबत जी माजरा पया वदा बुरी सोबत का बच जे वे त सुठी सोबत में सुनन अबू दाऊद में हदीस आ मदीने वाले साईं फरमायो त सुठी सोबत इए थव जे अतारी जो दुकान अतारी जे दुकान ते वेंदो न अतर नब खरीद करे त मुफ्त में खुशबू पईंदस ऐं बुरन मानन जी सोबत इया तव लोहार जे दुकान वांगुरु लोहार जे दुकान ते पंहिंजे कम सां वेंदो त बखियुनि मां दूहो पानी पियो वहंदुसि चिणगूं थंदियूं कपिड़ा पिया सड़ंदसि बदन खे सेक पियो ईंदुसि मिड़ई तिड़ई जोखो पियो मिलंदुसि हाओ कन न मदीने वारे साईं केॾो सुहिणो मिसाल ॾिनो बुरी सोबत मां मिड़ई नुक़सान आ बुरी सोबत मां जॾहिं तॾहिं नुक़सान आ ऐं सुठी सोबत मां जॾहिं तॾहिं फ़ाइदो अतारी जे दुकान ते वेंदे अॼु ही हिकिड़ी सुठी महफ़िल आहे क़ुरान जी महफ़िल आहे भलारा सालिया सदोरा अलाह जा पानड़ा वेठा आहिनि ऐं तूं हिन महफ़िल में आयो ही सच ॿुधा त ख़ुशबू अचे थी या कोन ख़ुशबू आई आहे या न जंहिंखे नक न आहे उन जी ॻाल्हि ई न आहे बाक़ी ॿुधा त ख़ुशबू आई आहे या न हाँ ओ मुजादा साईं फरमाइनि था अतारी जे दुकान ते वेंदे त मुफ्त में खुशबू पई मिलंदई समझो था मुझा पिरी प्यारा त सुठी सोबत में वेहो सालिहन सा मोहब्बत रखो अल्लाह वारन सा निस्बत रखो जे वली सा तवां जी निस्बत आ जे वली सा तवी बेअत आयो उन मुर्शिद कामिल सा मोहब्बत रखो ऐं गिला कंहिंजी बि न कयो कें भी वली कें भी बुजुर्ग जी गिला न कयो पर जेकॾहिं तव्हां जे साम्हूं कंहिं ॿिए पीर जी गिला थिए त बि रोकियोसि कंदो ये हाँ ये न त तू वरी कन्न ढारे वेठो ॿुधाता हाँ साईं हूंदा ये हूंदा जेको न तो सां ॿिए बुज़ुर्ग जी गिला तो करे तू उथंदे त वरी तुंहिंजे पीर जी गिला कंदुई
समझो था यो जेको अल्लाह वारन जी गिला तो करे यो फैज़ खां ठल्लो आ खाली आ रहमत ऐं बरकत खां ठल्लो थव जेको अल्लाह वारन जी गिला तो करे इने वटे जे इने जी गाल कन लाए वही बुधंदे त यो ईमान जो फोरू थे पो ईमान जे फोरन का बचंदो ईमान जे फोरन का जेको के ब अल्लाह वारे जी गिला करे न उन्हें के जे सग अथव त ज़बान सा रोकियोस चौस तो बंद कर पंजी ज़बान भला जे नथा रोके सगो त माठड़ी करे उथे हलिया वञा न बुधोस गाल ज़हर है न ज़हर पौंदो ज़हर जो पाप मारींदो तोलो भी मारींदो पर मासो भी ज़हर जो कातिल जो खाइंदो तो मासो ज़हर भी मारे छॾे मुझादा ते अल्लाह वारन जी गिला बुधण यो ज़हर आ जेको दिलुन के मारे विझंदो आ त अल्लाह वारन जी गिला खोरन का बचो अल्लाह वारन सा मोहब्बत निस्बत रखो सालिह बणजो इखलाक सोना मदीने वारे साईं जेके सेखारिया हन उनन सोहणन इखलाकन ते अमल कयो अल्लाह राज़ी मदीने वारो साईं राज़ी रब करीम शल सा सबनी के अमल जी तौफीक नसीब फरमाए वमा अलैना इल्लल बलाग अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबिय्यिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन या अल्लाह ने सारी जमात राजी थी जन ही महफिल सजाई आ जन हिन महफिल में खर्च कयो आ जन हिन महफिल में मेहनत कई आ मुझा मौला उन्हनि सभिनी जी दिल जो मुरादूं पूरियों करियो जेकी इन महफिल में विखूं भरे आया है जन हिन महफिल के वही मोहब्बत सा बुधो आ उन्हनि सभिनी के शाद या आबाद रख सभिनी जे दिलनि जूं मुरादूं पूरियों कर कर्ज वारन जा कर्ज ला बीमारन के शिफा दे दर्दमंदन जा दर्द दूर कर साइलन जा सवाल पूरा कर मुश्किल ज़दन जो मुश्किलातूं आसान कर पंजे हबीब जे सदके राजी थी असांजा गुनाह माफ़ कर खताऊं दरगुजर कर पंजे हबीब जे सदके राजी थी इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबिय्यिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन आमीन आमीन अस्तगीथु बिरहमतिका या अरहमर राहिमीन।